नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदड़ कराची जे इलाइक़े बिलाल कॉलोनी में समाज सुधारक नारी सबा असलम जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार पंहिंजे ॾोह जो इतराफ़ करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार इतराफ़ कयो त सबा असलम पाड़े में समाजी भलाई जा ऑफिस खोली हुई ऐं माण्हुनि जा कम कंदी, जेको केस न वणंदो हो। पुलिस मूजिब जवाबदार गज़मफर जांच दौरान चयो आहे त क़त्ल वारे वाक़े जे ॾींहुं हू ताड़ में वेठो हो। सबा घर खां सिटी कोर्ट वञी रही हुई त चाकू सां हमलो करे फरार थी वियो। SSP जांच शेला कुरैशी मूजिब जवाबदार ही बि एतराफ़ कयो त सबा जे भाउ सां घटी में कचरो उछलाइण ऐं गटर साफ़ करण वारे मामले ते बि झेड़ो थियो हो। पुलिस तरफ़ां नारी सबा असलम जे क़त्ल में इस्तेमाल थियल तेज धार वारो औज़ार बि हथ करण जी दावा कई वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।